वीडियो करें। हाँ ॿुधायो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां भानसदाबाद शहर जी सूरत हाल खां तव्हांखे आगाह कयूं पिया त शहर जी सूरत हाल वॾी छिक ताण वारी आहे। माण्हुनि में अफ़रा तफ़री बिल्कुलु फैलिजी वई आहे। माण्हू वीचारा लॾ पलाण कनि पिया, निकिरनि पिया शहर मां। हिते ट्रांसपोर्ट जेको आहे उहो कुझु वेनूं बेनूं आहिनि जिन में माण्हू मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते हितां शहर खां निकिरनि पिया। अॻियां पंहिंजे वेन भले पई, माण्हू बि तव्हांखे ॾिसूं था त हीअ जेके माण्हू आहिनि हीअ सभु भॼ डुक में आहिनि। पंहिंजो जेको आहे सो शहर मां पंहिंजो पाण खे महफ़ूज़ हंधनि ते कढण जे लाइ काफ़ी सारा माण्हू जिथे असां ॾिसूं पिया था शहर जा मंज़र आहिनि। कुझु दुकान खुलियल आहिनि, कुझु माण्हू दुकान जे अॻियां खटूं रखे वेठा आहिनि पिया। हेॾे ॾिसो था माण्हू घरनि मां सामान मोटरसाइकिलुनि ते कीअं कढनि था, ॾिसो पिया। हीअ सॼी अफ़रा तफ़री शहर में, छो जो जेको सिमन नाले जो हिकिड़ो पासो टुटो आहे, उन खां पोइ भानसदाबाद शहर खे ॿुॾण जो ख़तरो वधी वियो आहे। त माण्हू महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल थियण जी कोशिशि कनि पिया। शहर में राजो गॾे गाॾा हलनि पिया, सामान माण्हू उन्हनि ते खणनि था। पंहिंजो हीअ ट्रांसपोर्ट जेको आहे, मुंहिंजे ख़्याल में त हीअ DC साहिब जी का महिरबानी माण्हुनि ते थी आहे जो हीअ जेको हीअ वेनूं आहिनि हीअ माण्हुनि खे शहर मां खणनि पियूं। हीअ जेका वेन आहे इहा सिर्फ़ु माण्हुनि खे खणण जे लाइ जेको आहे सो आयल आहे हिते शहर में, त माण्हुनि खे शहर मां कढिजे। जेके माण्हू निकिरनि पिया पंहिंजे मर्ज़ीअ जे मुताबिक़। भानसदाबाद शहर जी सूरत हाल आहे। सामान माण्हू कढनि पिया, दुकाननि मां बि जेको आहे सो सामान कढनि पिया। मुंहिंजे ख़्याल में शहर में अफ़रा तफ़री आहे। तमामु घणी माण्हू जेको आहे सो ख़ौफ़ में मुब्तला थी विया आहिनि। सभु माण्हू दुकाननि खे दीवारूं पिया था ॾियाराइनि, के छा था कनि। हे ॾिसो माल माण्हू राति जो शहर मां कढियो आहे। जिन जो माण्हुनि जो माल शहर में आहे उन्हनि माल ॾिसंदा हूंदो तव्हां, कढियो पिया था वञनि। अब काॾे था कढी वञो था? काॾे कढी था? काॾे? सेवण वेंदो? अच्छा जी। हाणे माण्हू भानसदाबाद खां कुझु सेवण वञनि पिया माल मथां। ॾिसो था हीअ सामान कीअं पिया था वञनि। शहर में बिल्कुलु अफ़रा तफ़री फैलियल आहे। शहर जी हालति तव्हांखे ॾसूं था। भानसदाबाद में हीअ वेनूं ऐं पंहिंजो डार्सरूं तव्हां ॾिसंदा हूंदो, हीअ डार्सरूं अचनि पियूं। माण्हू हुन में सामान खणी भान शहर मां निकिरनि पिया। अफ़रा तफ़री फैलियल आहे। राति जे टाइम ते माण्हुनि खे वॾो पंहिंजो ख़ौफ़ पैदा थी वियो आहे माण्हुनि में। भानसदाबाद 2022 जी जेका बोर्ड आहे उनजो ख़तरो माण्हुनि खे जेको आहे सो तमामु घणो थी वियो आहे। शहर में तमामु सूरत हाल गंभीर थी वई आहे। माण्हू माल था कढनि, माल कढनि पिया। लॾ पलाण जेका आहे न, असीं मथां ॻाल्हायूं था 2 मिंट रुॻो अॻियां हलो। माण्हुनि खे असां भानसदाबाद जी सूरत हाल खां आगाह कयूं पिया। हे शहर जी अॼु रौनक मटियल आहे। न त भानसदाबाद शहर में हिन ही शहर जो अंदरियो एरियो आहे जेको भरियल हूंदो, वॾी रौनक हूंदी। पर हिन महिल माण्हू तव्हां ॾिसंदा हूंदो त केॾे ख़ौफ़ में मुश्किल आहिनि। कुझु दुकान खुलियल बि आहिनि। शहर जा हेठाईअ वारा जेके इलाइक़ा आहिनि उते काफ़ी सारा माण्हू निकिरनि पिया। उते सूरत हाल ॾाढी ख़राबु ॿुधाई थी आहे। माण्हुनि खे ख़ौफ़ आहे त हेठाईअ में पाणी जल्दी पहुचणो उन करे। अलाह रहम करे बंदि न टुटे। जेकर टुटो त वॾो नुक़सानु कंदो साईं। हा बंदि करे।